औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहिब जन। अॼु ज़ेर बहस ईंदी बैनुल अक़वामी जेके उमूर आहिनि उन्हनि में मिडिल ईस्ट जी ताज़ा सूरत हाल, उन में जेको असांजो मौज़ू हूंदो उहो आहे अमेरिका ईरान जंग। तो हलूं था सवालनि जे सिलसिले ॾे। सर, अमेरिका ईरान जी जंग जो मुस्तक़बिल में नक्शो छा थींदो? ओमान में ईरान ऐं अमेरिका जूं ॻाल्हियूं, उन में न्यूक्लियर डील, यूरेनियम, मिसाइल ऐं ईरान में एहतजाज लाइ ॻाल्हियूं थींदियूं। सदर ओबामा जे दौर में 2015 में एग्रीमेंट थी हुई, जंहिंमें ट्रंप 2000 वारे एग्रीमेंट खे कोन थो मञे। रूस, चीन, ईरान जा इत्तेहादी आहिनि। ख़ामोश सफ़ारतकारी उन में वॾी डील थींदी। 80% डील जा चांस घटि आहे। ट्रंप जे विटकाफ ईरान जो वज़ीर ख़ारजा अब्बास, सऊदी ऐं कतर ऐं पाकिस्तानी फौज इब्राहिम लिंकन जंगी ॿेड़े ॿाहिरां हू पंहिंजी मश्क करे रहियो आहे। शुमाली कोरिया जो नुमाइंदो ईरान में मोकिलियो वियो आहे। दिफ़ाई निज़ाम पेंटागोन 6 उहो कोरिया उनखे ऑफर ॾिनी आहे त असां तोखे उहो ॾेई सघूं था ईरान खे। ऐं ईरान जा रज़ा शाह पहलवीअ जा पैसा हुया अमेरिकन बैंकुनि में, ऐं उन ते बि जेको आहे सो उहे उते हुननि मुंजमद करे छॾिया आहिनि। ऐं उहे उते बि जेको आहे सो उन पैसनि ते बि ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं। जुमे ॾींहुं ओमान जे परॾे वज़ीर सां कयूं। ॿिन्ही धुरनि ट्रंप जो एलची विटकाफ ऐं ट्रंप जो नाठी किशनर, ईरान जो परॾे वज़ीर ख़ारजा अब्बास, ॿिन्ही धुरनि जो मौक़ुफ़ हासिल कयो। इजलास पहिरियों ओमान में ख़तम थी। सर, ईरानी सदर आयतुल्लाह ख़ामनाई साहब पंहिंजे अवाम खे ख़िताब कंदे छा चयो आहे? इमाम खुमैनीअ जी उते वरसी, उते हिन पंहिंजे क़ौम खे ख़िताब कंदे चयो त ही जंग ॿिनि मुल्कनि ताईं महदूद न हूंदी। ही रीजनल वार आहे जंहिंमें समुंड जो रस्तो ऐं ज़मीनी ऐं ख़लीजी रियासतूं सऊदी, यूई, कतर ते हमला थींदा। दुनिया जे काफ़ी मुल्कनि ते गोरीला वार थींदी ऐं अमेरिका जे फ़ौजनि ते अॾनि ते हमला थींदा। रूस, चीन पाज़दार इनकलाब सां गॾियल मश्क करे रहियो आहे ऐं अक्सरी कुवतूं बि गॾु आहिनि। ईरानी यूरोपी यूनियन जे ऑफिस में तलब करे वरितो ऐं हुननि खे वार्निंग ॾिनई ऐं हुननि पाज़दार इनकलाब खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾिनो ऐं उन खे जेको आहे पंहिंजे फॉरेन ऑफिस में घुराए ऐं हुननि खे सख़्तु वार्निंग ॾिनई त इहो तव्हांजो तरीक़ो ग़लति आहे। सर, छा बहरे हरमूर दुनिया में समुंड जो अहम गुज़रगाह आहे? हरमूज़ दुनिया जो उहो समुंड जो गुज़रगाह आहे। ख़लीज में तेल ऐं गैस जो वॾो रस्तो आहे। हिन जी अहमियत ऐं फ़ौजी ताक़त आहे। इक़्तिसादी मंडीअ जो वॾो हब आहे। पासदार इनकलाब हरमूज़ ऐं शुमाली समुंड ते मुकमल कंट्रोल आहे। ईरानी समुंड ते काफ़ी मिसाइल बि जेको आहे सो नस्ब थियल आहिनि ऐं उते हुनजो वॾो नेवी बेस आहे। अमेरिकन इब्राहिम लिंकन एयरक्राफ्ट बहरी जहाज़ जुनूबी ख़लीज बहर ओमान में मौजूदु आहे। ईरान जो फ़ाइदो इहो आहे त हरमूज़ जुज़वी तौर बंदि कंदो त आलमी तेल जी क़ीमत वधी वेंदी ऐं ख़लीजी मुल्कनि जा तेल गैस एक्सपोर्ट मुतासिर थींदी। आलमी मार्केट में वॾे में वॾो जेको आहे सो तेल जो बुरहान पैदा थींदो।
35% इहो समुंड जो हिकिड़ो रूट आहे जंहिंमां दुनिया खे तेल सप्लाई थींदो आहे। तेल जी आहे बैरल उहो वञी आसमान सां ॻाल्हियूं कंदो। LPG ऐं कीमयाई भाण 26% वधी ईंदो ऐं दुनिया में महांगाई जो वॾो तूफ़ान थींदो ऐं क़हत ऐं ॾुकार थींदो ऐं असां जहिड़े मुल्कनि ते ऐं टी दुनिया जे मुल्कनि ते उन जा वॾा असरात पवंदा आहिनि वार जा। सर, ईरान जी मदद लाइ चाइना जे वार चिप्स ॿेड़ी में कहिड़ी टेक्नोलॉजी समायल आहे? वार चिप्स जंहिंजो वज़न 13,000 टन आहे, 112 मिसाइल हुन में एट ए टाइम फायर करे सघनि था। ॿियो वार चिप्स ईरान में पहुचण वारो आहे। बहराए हमरोज़ वटि पहुचण वारो आहे। इहो समुंड जो रूट आहे जेके उहो दुनिया खे कचो तेल सप्लाई थींदो आहे। सऊदी, इराक, यूई सॼी दुनिया खे उतां सप्लाई कंदा आहिनि। वार चिप्स टाइप 0.55 आहे। दुश्मन जे रेडार जे पकड़ में न ईंदो आहे। चीन ईरान में 45 सैटेलाइट कमु करे रहिया आहिनि। ईरान में ड्रोन इब्राहिम लिंकन ॿेड़ो क्रॉस करे ऐं ॿेड़े जी डेटा वठी आयो। हुनजी जेका बि हुई टेक्नोलॉजी ऐं जेके बि हुन में हुयो उहो हुनखे कामयाबीअ सां चंपो हणी जेको आहे पंहिंजी डेटा उहो कलेक्ट करे ऐं वरी उहो ड्रोन वापसि वठी आयो। सर, छा अमेरिकन डिफेंस सिस्टम समुंड हरमुज़ जे वेझो मशक़ूं करे रहियो आहे? अमेरिका जी हिन वक़्तु लॻभॻि दुनिया में जेका वॾे में वॾी हुनजी रिसर्च आहे ऐं उन रिसर्च में हुनजी दुनिया में 65% आहे। दुनिया में हुन जा 800 मिलिट्री बेस आहिनि ऐं लॻभॻि 135 मुल्कनि जी हो जेको आहे रिजीम चेंज करे चुको आहे ऐं हुनजी $1 ट्रिलियन में बजट आहे ऐं ईरान जी वधि में वधि बजट जेका आहे उहा $20 अरब ते आहे ऐं उन हिसाब सां अमेरिका जो एयर डिफेंस सिस्टम समुंड जे नज़दीक एक्सरसाइज करे रहियो आहे। सऊदी कतर खे खुफ़िया तौर पंहिंजे मुल्क अमेरिका में घुरायो आहे। उहा रिपोर्ट न्यूयॉर्क टाइम कई आहे। हुन ते प्रेशर आहे त तूं पंहिंजी जेका बचियल यूरेनियम आहे उहा असांजे इतादी मुल्क जे हवाले कर ऐं बैलिस्टिक मिसाइल जी रेंज घटि कर। जंग जो नक्शो इब्राहिम लिंकन ॿेड़ो ऐं ॿियो हुनजो ॿेड़ो रोज़ो चिप्स जंहिंजी 1 लख करोड़ क़ीमत आहे। रोज़ जो ख़र्च 72 करोड़ आहे जंहिंमें फायर जेट ऐं 5 मिसाइल ऐं उहे जेको आहे एट ए टाइम फायर करे सघनि था। कतर, जार्डन, यूए ऐं मिलिट्री बेस आहिनि। इसराइल 40,000 जहाज इन मिडल ईस्ट में जेको आहे सो ऐं अमेरिकन जा उते मौजूद आहिनि। जेका जंग आहे उन में बज़ाहिर ईरान खां वॾो ताक़तवर आहे। बाक़ी आहे क़ौमूं उहे जेकॾहिं 20 साल वियतनाम जी अमेरिका हुन सां वार कई ऐं हुनखे फतह न करे सघी। अफगानिस्तान में बि 20 साल उते जेको आहे सो अफगानी ऐं हुनजे क़ौम 20 साल हुन सां गोरिल्ला वार कई ऐं हिननि वटि बि इहो बि ऑप्शन आहे त हू 9 करोड़ हुनजी पॉपुलेशन आहे ऐं लखे मां हुनजी पासदार इनकलाब आहे, रेगुलर फौज आहे, अवामी जज़्बो आहे ऐं उनखे फतह ऐं शिकस्त नथो करे सघे। फिडल कास्ट्रो चवंदो त जेकॾहिं अवाम में जज़्बो आहे त भितरनि ऐं पथरनि सां मिसाइलनि ऐं टैंकुनि खे ऐं जहाज खे किराए सघे। सर, छा अमेरिका, इसराइल ऐं संदन इतिहादिन हिन ख़िते खे मुस्तक़िल तौर ते जंग जो मैदान बणाए छॾियो आहे छा? ईरान ऐं अमेरिका विच में चिकताण जो पाड़ो 1953
ऐं ईरान ते पाबंदियूं, सफ़ारती अकेलाई, खुफ़िया कारवायूं ईरान जी तारीख़ अक्सर क़ौमुनि खे वधीक मज़ामत ते वठी वेंदियूं आहिनि, जीअं क्यूबा, कोरिया ऐं तारीख़ ॿीहर खूनी बाब लिखंदी। आलमी गुंडागर्दी वेनेज़ुएला जे सदर जे अगवा खां पालदार इनक़लाब खे दहशतगर्द क़रार ॾियण ताईं हुन जूं कोशिशूं आहिनि। थैंक यू। जज़ाकल्ला।